डिगड़ी शहर में हमाल गाॾो। डिगड़ी शहर में हमाल मज़दूरनि वटि इस्तेमालु थींदड़ गाॾे जी इजाद अलाउद्दीन वल्द अब्दुल्ला अब्बासी कई हुई। हीअ 1947 ईस्वीअ में इंडिया जे सूबे राजस्थान खां पंजाब जे शहर ओकाड़ो वियो हो ऐं 1960 ईस्वीअ में ओकाड़ो खां डिगड़ीअ लॾे आयो। उन वक़्ति डिगड़ी में मज़दूरनि लाइ काठीअ जो गाॾो ठाहियईं, जंहिंजी माप वेकर में 3.5 फुट ऐं डेग में 7 फुट हुई। हुन जा फीथा 14 इंचनि जा ऐं उन्हनि जी थोल 2.5 इंच हुई। ही मुनफरिद गाॾो डिगड़ी शहर जी इजाद आहे, जंहिंखे अलाउद्दीन अब्बासी ठाहियो हो। अलाउद्दीन अब्बासीअ खे 2 पुटनि जो औलाद हो, हिकु बशीर अहमद ऐं ॿियो शमशेर मूवी मेकर। अलाउद्दीन अब्बासी 1977 ईस्वी में वफ़ात करे वियो। उन वक़्ति हिन जी उमिरि 80 साल हुई।